अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां हाँ मुबशर सोलंगी। सबका पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। सिंध समेत मुल्क जा इलाइक़ा शदीद कोहीड़े जे लपेट में। पंजाब, केपीके ऐं बलूचिस्तान में कोहीड़ो। मुख़्तलिफ़ मोटरवेज़ बंद। सिंध में कोहीड़े ऐं थधि में इज़ाफ़ो। कराची, हैदराबाद में मुतासिर। मटियारी, नवाबशाह, खैरपुर, ठट्टो, सजावल, दादू, टंडोलायर ऐं ॿियनि इलाइक़नि में कोहीड़े सबब हद निगाह घटिजी वई। ट्रैफिक जी रवानी मुतासिर, माण्हू घरनि ताईं महदूद। स्पेशल इकनॉमिक जोन ऑर्डिनेंस वापस वठण वारो पीपल्स पार्टी जो मुतालबो तस्लीम। सदर आसिफ अली ज़रदारी ऑर्डिनेंस वापस वठण बाबति वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां उमारियल समरी जी मंज़ूरी ॾेई छॾी। सदर जी मंज़ूरी बाद कानून वारी वज़ारत स्पेशल इकनॉमिक जोन ऑर्डिनेशन वापस वठण जो बाक़ायदा नोटिफिकेशन भी जारी करे छॾियो।